सालगिरह मल्हाई वई। मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे अॻवाननि ऐं सुञाण धुरियुनि सूबनि खे 1940 वारी ठाराह तहत ख़ुदि मुख़्तियारी ॾियण जो मुतालबो कंदे चयो आहे त जेकॾहिं मज़लूम क़ौमुनि खे हक़ न ॾिना विया त मुल्क न हली सघंदो। रसूल बख्श पलीजे जी सालगिरह तक़रीब कासमाबाद में थी, जंहिंमें अयाज़ लतीफ़ पलीजे, सलीम ज़िया, इस्माइल राहू, मौलाना उबैदुल्लाह भुट्टे, मीर हासिल बज़नजे, शफ़ी मोहम्मद जामू, डॉक्टर बदर टना, करामत अली, हमीद सिंधी, मुज़फ़र सादिक भुट्टे ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते ख़िताब कंदे रसूल बख्श पलीजे चयो त हुक्मराननि ऐं दहशतगर्दनि सिंध जे अवाम खे यरगुमाल बणायो आहे। हुन चयो त सिंध जी तालीम तबाह कई पई वञे ऐं वसीला कब्ज़े में आंदा विया आहिनि। रसूल बख्श पलीजे चयो त साम्राजी कुवतुनि सां गॾिजी वेड़ करणी पवंदी, जॾहिं त हुन पंहिंजी सॼी ज़िंदगी सिंध लाइ जाकोड़ींदी गुज़ारी आहे। उन मौक़े ते ख़िताब कंदे अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त मुल्क में नए समाजी मुआहिदे जी ज़रूरत आहे। हुन चयो त सिंध समेत समूरनि सूबनि खे 1940 वारी ठाराह तहत हक़ीक़ी ख़ुदमुख़्तियारी ॾेई वसीलनि जी मालिकी जा इख़्तियार ॾिना वञनि। अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त हू चीफ जस्टिस खां सवाल करे थो त कराची अंदरि रतो छाण में मुलविस दहशतगर्दनि ख़िलाफ़ अञा ताईं छो कार्रवाई नाहे कई वई। सलीम ज़िया, इस्माइल राहू, मीर हासिल बज़नजे, उबैदुल्लाह भुट्टे, हमीद सिंधी ऐं ॿियनि पंहिंजे ख़िताब दौरान रसूल बख्श पलीजे जे सियासी किरदार ते रोशनी विधी। उन मौक़े ते मंज़ूर सखीराणी, मेहताब कंवल, सोढे जोगी ऐं ॿियनि क़ौमी गीत ॻाए माण्हुनि खे झुमाए छॾियो।